नाज़रीन वॻण खां ख़बर शामिल कयूं था त DSO कंबर शदात कोट डॉक्टर गुलज़ार अहमद तुन्यो चयो आहे त कंबर शदात कोट ज़िले में हिन वक़्तु सरकारी अस्पतालूं सिंध हुकूमत जे तावन सां बहितर हली रहियूं आहिनि। सरकारी अस्पतालुनि में ईंदड़ मरीज़नि, मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि खे समूरियूं इलाज जूं सहूलतूं ऐं दवाऊं फ़राहम कयूं वञनि थियूं, जॾहिं त वॻण जे सरकारी अस्पताल हिन वक़्तु मुकमिल फ़ाल आहे, जिते रोड हादसनि में ज़ख़्मी थींदड़ ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि लाइ दवा वठण लाइ ईंदड़ मरीज़नि खे सिहत जूं सहूलतूं मुयसर आहिनि। वॻण जे सरकारी अस्पताल में हिन वक़्तु वेम सां गॾु अल्ट्रासाउंड जी सहूलत फ़राहम आहे। हुन वधीक चयो त कंबर शदात कोट ज़िले जा काफ़ी इलाइक़ा पुठिते पयल आहिनि, जिते सिहत जे सहूलतुनि जी खोट आहे। उते पिणु अवाम खे सिहत जूं सहूलतूं फ़राहम करण लाइ असां भरपूर नमूने कोशिशूं करे रहिया आहियूं, छो त अवाम खे सिहत जूं मुकमिल सहूलतूं फ़राहम करणु असांजी अवलीन तरजीह ऐं ज़िम्मेवारी पिणु आहे। THN News अवाम जे ॾुखनि, दर्दनि ऐं मसइलनि जे आवाज़ खे उजागर कंदड़ चैनल। Like, share, comments, and subscribe.